कलात में फितनतुल हिंदुस्तान जे दहशतगर्दन जे मुसाफ़िर कोच ते फायरिंग ऐं दस्ती बम हमलो, 3 मुसाफ़िर शहीद, 12 ज़ख़्मी। DHQ अस्पताल कलात में इमरजेंसी लागू, सिक्योरिटी फोर्सेस इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो, सर्च ऑपरेशन जारी। बलोचिस्तान हुकूमत जे तर्जुमान कलात में मुसाफ़िर कोच ते फायरिंग में 3 मुसाफ़िरनि जे शहीद ऐं 7 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जी तस्दीक कंदे चयो आहे त सिक्योरिटी इदारा, ज़िले इंतजामिया ऐं रेस्क्यू टीमूं मौक़े ते मौजूद आहिनि। ज़ख़्मियुनि खे DHQ अस्पताल कलात मुंतक़िल कयो पियो वञे। DHQ कलात में इमरजेंसी लागू कई वई आहे। सिक्योरिटी फोर्सेस मुसाफ़िर बस ते हमिलो कंदड़ दहशतगर्दनि जो पीछो करे रही आहे। सदर ऐं वज़ीर आज़म जी कलात में मुसाफ़िर कोच ते हमले जी मज़म्मत, शहीदनि जी मग़फ़िरत ऐं वारसनि लाइ सब्र जी दुआ, ज़ख़्मियुनि खे फौरी तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त रियासत पूरी कुवत सां दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखंदी। शहबाज शरीफ़ चयो त दहशतगर्दनि खे क़ीमत अदा करणी पवंदी। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह बि कलात हमले जी मज़म्मत कई। पाकिस्तानी एयरलाइंस हाणे बरतानिया लाइ उॾाम भरे सघनि थियूं। बरतानवी हुकूमत पाकिस्तानी एयरलाइंस जी आमद ते लागू कयल पाबंदियूं हटाए छॾियूं। बरतानवी हाई कमिश्नर जैन मेरिट चयो आहे त पाकिस्तानी एयरलाइंस बाबति फ़ैसिलो टेक्निकी अमल बाद थियो। पाकिस्तानी एयरलाइंस हाणे बरतानिया जे उॾामुनि लाइ UK जी सिविल एविएशन अथॉरिटी खे दरख़्वास्तूं ॾेई सघनि थियूं। वज़ीर आज़म जो बरतानवी एयर सेफ्टी बोर्ड पारां PIA उॾामनि तां पाबंदी हटाइण वारे अमल जे आजियां शहबाज शरीफ़ चयो त PTI लीडरनि जी गैर ज़िम्मेवाराननि बयाननि सबबि माज़ीअ में पाकिस्तानी उॾामनि ते पाबंदी लॻी ऐं मुल्की साख खे चेहो रसियो। उॾामनि तां पाबंदी ख़तम थियण सां पाकिस्तान जी साख बहितर थींदी। क़ौमी एयरलाइन ते लॻायल पाबंदीअ जी जांच करण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पाबंदियूं हटाइण ते बरतानिया ऐं यूरोप जो थो रायतो आहियां। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो त क़ौमी एयरलाइन ते पाबंदी अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जे करे लॻी, जंहिं ॾोह में PTI बानी बि बराबरि जो शरीक हो। ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾियण जो फ़ैसिलो काबीना कंदी। वफ़ाक़ी काबीना EOBI पेंशन में 15% वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। पेंशन में वाध इदारो पेंशन फंडनि मां कंदो। फ़ैसिलो जनवरी खां लागू थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ विज़ारतुनि जो हर 2 महीननि बाद जाइज़ो वठण जो ऐलान कंदे चयो आहे त जेकॾहिं कंहिं विज़ारत जी कारकर्दगी बहितर न हूंदी त कार्रवाई कई वेंदी। बरसातुनि दौरान बि क़ीमती जानुनि जो नुक़सान थियो आहे। सवात में बि ॾुखो ईंदड़ ऐं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। सवात सान्हे मां सबक़ सिखण जी ज़रूरत आहे। अहिड़नि सान्हनि खे रोकण लाइ हिकमत अमली जो हुजणु ज़रूरी आहे। बरसातुनि बाद सूबनि जो इजलास घुरायो आहे। अमेरिकी FBI पाकिस्तान में मुक़रर ईरानी सफ़ीर अमेरिका खे घुर्बल हुअण जी दावा करे छॾी। परॾेही खाते जे तर्जुमान चयो त पाकिस्तान में ईरानी सफ़ीर खे एहतराम जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। पाक ईरान लाॻापनि खे हथी वठाइण में बि संदसि अहम किरदारु आहे। ईरानी सफ़ीर खे समूरियूं सिफ़ारती मराहतूं ऐं छूट हासिल आहे। नेब बेरिया टाउन कराची में छापो हणी 70 गाड़ियूं तहवील में वठी छॾियूं। नेब ज़रियनि मूजिब बेरिया टाउन ख़िलाफ़ 17,000 एकड़ ज़मीन जी गैर क़ानूनी अलाटमेंट जो रेफरेंस ॿुधणी हेठि आहे। तहवील में वरितल गाॾियुनि खे नेब ऑफिस मुंतक़िल कयो वियो आहे। कुझु वक़्त खां बेरिया टाउन तरफ़ां डील जो तासुर ॾिनो पियो वञे। अहिड़ी का बि डील नाहे थी।
सिंध पुलिस में जाली डोमिसाइल ते 19 पुलिस एहलकार भर्ती थियण जे खिलाफ पब्लिक अकाउंट्स कमेटी जो जाली डोमिसाइल ते नौकरियूं हासिल कंदड़नि खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम। निसार खोड़ो जी सदारत हेठ PAC इजलास में सिंध पुलिस जी साल 2020 ऐं 21 जी ऑडिट पेरास जो जाइज़ो वरितो वियो। पुलिस इंतजामिया जो जांच रिपोर्ट में ॿियनि सूबनि जे 4 ऐं 15 ॼणनि खे जाली डोमिसाइल ते पुलिस में भर्ती करण जो एतिराफ़। जाली डोमिसाइल ऐं ॿियनि सूबनि जे डोमिसाइल ते भर्ती थियल पुलिस एहलकारनि खे बरतरफ़ करण बदिरां रुगो शोकाज़ नोटिस जारी कया विया। DGI फाइनेंस आगाही ॾिनी त पुलिस ऐं ही भर्तियूं 1979 खां 2015 ताईं कयूं वयूं आहिनि। 196 एहलकारनि जी जांच कई वई, जिन मां 4 जा डोमिसाइल ॿियनि सूबनि जा साबित थिया। 15 एहलकारनि जे जाली डोमिसाइल ते भर्ती थियण जा सबूत मिलिया। चेयरमैन PAC निसार खोड़ो चयो त जाली डोमिसाइल ते भर्ती बर्दाश्त न कंदासीं। जाली ऐं ॿियनि सूबनि जी डोमिसाइल ते नौकरियूं हासिल कंदड़नि खिलाफ केस दाख़िल कयो वेंदो। तरक्की हर सरकारी मुलाज़िम जो बुनियादी हक़ आहे। तरक्कीअ लाइ हर सरकारी मुलाज़िम खे गौर हेठि आणणु बुनियादी हक़ आहे। सुप्रीम कोर्ट पुलिस ऑफिसर खे तरक्की न ॾियण खिलाफ़ सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो कल्ह तम करार ॾेई छॾियो। हाई पावर सिलेक्शन बोर्ड खे ॿीहर 2 महीननि अंदरि दरख़्वास्त गुज़ार जो केस मेरिट ते ॿुधण जो हुकुम। जस्टिस मोहम्मद अली मज़हर 5 सफ़नि ते ॿधल फ़ैसिलो जारी कयो। अदालत चयो त दरख़्वास्त गुज़ार पुलिस सर्विस जो सीनियर ऑफिसर हुओ जेको 3 भेरा तरक्कीअ खां महरूम रहियो। हाई पावर सिलेक्शन बोर्ड बग़ैर कंहिं सबब जे तरक्की न ॾिनी। तरक्कीअ जे अहल ऑफिसर खे रिटायरमेंट खां पोइ बि प्रमोशन ॾेई सघिजे थो। पंजाब में बरसातुनि तबाही मचाए छॾी। घरनि जूं छितियूं किरण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 28 ॼणा फ़ौत, 90 खां वधीक ज़ख़्मी। लाहौर समेत केतिरनि ई इलाक़नि में गोले जहिड़ो पाणी बीठल। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जो इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो जो चवणु आहे त लाहौर ऐं रायविंड समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात दौरान क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते सदमो पहुतो आहे। अञा बि केतिरे ई इलाक़नि में बरसाती पाणी बीठल आहे। नेकाले लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। डीजल चढ़ी हुआ, पेट्रोल चढ़ी हुआ। बाबा कुछ आराम करो बाबा, असां गरीब हुआ, कुछ आराम करो बाबा। ऑटो असां मुल्ह वठूं था, असां क्यों असां मुल्ह वठूं था। तो आवाम की कोई भी सहूलत ना है। अञा पेट्रोल के लाए पेट्रोल के चाड़े तो आवाम सागो ही वो महंगाई सली। न को रोड आ, न को रस्तो आ, कुछ भी नहीं। पेट्रोल महंगो करे तो डीजल महंगो करे तो हालत ॾिसो। हर शइ महंगो थिए तो गरीब माण्हू पुॼी नथो सघे। बाबा परेशान आहे गरीब। ॾाढा यार ज़ुल्म आहे। गरीब माण्हू इहो न आहे। पेट्रोल महंगो थियो त हर शइ महांगी थी। किराया भाड़ा महंगा थी विया। गरीब जो अचण वञण वॾी मुसीबत में थी वियो। अवाम पेट्रोल अघनि में ॻाठे टोड़ वाद खे रद्द करे छॾियो। हुकूमत खां पेट्रोल अघनि में कयल वाद फौरी तौर वापसि वठण जो मुतालबो। IBA टेस्ट में 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ कराची में अलामती फाहो खई एहतजाज। टीचिंग लाइ IBA टेस्ट ॾींदड़ उम्मीदवार 24 ॾींहनि खां कराची प्रेस क्लब अॻियां कैंप खणी वेठल। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हार्ड एरियाज़ जो जवाब ॾियण 33 मार्कुनि ते मनपसंद उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं। असां 40 खां वधीक मार्कूं खयूं पर ऑफर ऑर्डर नाहिनि मिलिया। बिटी पॉलिसी मंज़ूर नाहे। ऑफर ऑर्डर न मिलिया त एहतजाज जो दाइरो वधाए वेंदो। सिविल अस्पताल ठट्टो में हेपेटाइटिस B ऐं C जूं दवाऊं 3 महीननि खां बंद। दवाऊं न मिलण सबब मरीज़नि जा हलंदड़ कोर्स रोलड़े जो शिकार। अस्पताल इंतजामिया बजट न हुजण जो जवाब ॼाणाए हेपेटाइटिस B ऐं C जूं दवाऊं बंद करे छॾियूं। मरीज़नि जो चवणु आहे त पेट गुज़र नथा करे सघूं, एतिरियूं महांगियूं दवाऊं किथां ख़रीद करियूं। सिविल सर्जन मूजिब 1100 मरीज़ रजिस्टर्ड आहिनि। दवाऊं 150 मरीज़नि जूं मिलियूं आहिनि। अगस्त महीने खां दवाउनि जी खोट ख़तम थी वेंदी।
लाड़काने जी चांडका अस्पताल में कपड़न खां जो थी करे हंगामो कंदड़ एक्साइज एंड टैक्सेशन ऑफिसर शाहिद इसरान मुअत्तल। एक्साइज एंड टैक्सेशन खाते जे सेक्रेटरी पारां शाहिद इसरान जे ज़हनी सेहत जो मुआयनो कराइण लाइ ख़ासि मेडिकल बोर्ड जोड़ण जी हिदायत। सेक्शन ऑफिसर तरफ़ां सर्विसेज अस्पताल कराची जे MS ॾांहुं उमाड़ियल ख़त में चयो वियो त असिस्टेंट एक्साइज एंड टैक्सेशन ऑफिसर शाहिद इसरान जे ज़हनी सेहत जे मुआयने लाइ हिकु ख़ासि मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। कलंदर लाल शहबाज जे दरगाह जूं नज़राने वारियूं 20 पेटियूं खोलियूं वयूं। 2 ॾींहनि जी ॻणप बाद नज़राने जी कुल रक़म 91,65,050 रुपया ज़ाहिर। नज़राने तौर पेटियुनि में विधल सोन ऐं चांदीअ जा तफ़सील ज़ाहिर न कया विया। दरगाह जे मैनेजर जो चवणु आहे त 6 महीना 10 ॾींहं गुज़रण बाद नज़राने जूं पेटियूं खोलियूं वयूं आहिनि। नज़राने सां गॾु सोन ऐं चांदी वापसि साॻियुनि पेटियुनि में रखाए वियो आहे। औकाफ़ हेड ऑफिस मां हुकुम जारी थियण बाद नज़राने जूं पेटियूं ॿीहर खोलियूं वेंदियूं। खानपुर महर वेझो मुबैना तौर ज़हरीलो गाह खाइण सबबि वधीक 4 ढोर मरी विया। मरी वियल ढोरनि जो अंग चोॾ थी वियो। सांझणो बोज़दार जे पीर बरी वारे इलाके में ॻोठाणे मोहम्मद नवाज़ बोज़दार जा 14 ढोर ज़हरीलो खाधो खाइण सबबि मरी विया। मुतासिर ॻोठाणे जो चवणु आहे त ज़हरीलो स्प्रे थियल गाह खाइण सबबि संदसि 14 ढोर मरी विया आहिनि। 8 बेहोश आहिनि।